जो दरिया राणा खान मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे ऐं हिन ग़लती जी सज़ा सिर्फ़ मौत आहे, मौत। जेकॾहिं इहा ॻाल्हि अकबर खान खे ख़बर पइजी वई त मां मारियो वेंदुसि ऐं जेकॾहिं इहा सोट आलम खान खे ख़बर पई त हू बि मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। ज़िंदा त तोखे मां बि ॾिसण कोन थो चाहियां। तो असांजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि ऐं असां एतिरा किरियल बि न आहियूं जो तोखे बख़्श करे छॾियूं। आलम चाचो ऐं चाची बुत सुजाई वेठा आहिनि। अलाह न करे जेकॾहिं पुनल खे कुझु थियो न त चाचो ऐं चाची तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदे देरी कोन कंदई। तोखे कंहिं चयो हो त वत पराए माण्हुनि खे पादर हणंदो? छो परावा सोटरा मुंहिंजो सच त चवंदो मांस न। छोरे खे हक़ सच भली चओ पर पोइ वारी बि त करेसि न। सुबह खां छोरो गुम आहे, अलाए मुंहुं अलाए बचो। खेर घुर सावण खेर घुर, अलाह कंदो बचड़ो खेर सां ईंदो। मां त चवां थो त घर मोटी अचे खेरनि सां। वरी जे उन्हनि जे रुख चढ़ियो न त जीअं ई दफ़न करे छॾींदसि। असां वरी वेठा था हिते इंतज़ार कयूं त छोरो मोटी। खुदा जो वास्तो अथई गोराम, इन ग़लती जी माफ़ी ॾे ऐं इन राज़ खे राज़ी रहण ॾे। ॿीहर इन छोकिरी तरफ़ त छा रेस अकबर खान जी हवेली तरफ़ बि मां कोन ॾिसंदुसि। तव्हां ई गुराम खे सम्झायो, खुदा जो वास्तो अथव मूं मिस्कीन मथां रहम कयो। आख़िर मूंखे मारण में तव्हांखे छा मिलंदो? मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो। मां सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदुसि। इहा कई न कमारी ॻाल्हि। ये समझदा असां तोखे माफ़ कयो। उन लाने तुंहिंजो इहो राज़ असांजे हिन दिल में दफ़न ऐं हाणे तोखे इहो साबित करणो पवंदो तूं असांजो केतिरो वफ़ादार गुलाम आहीं। ॾिसी छा थो पंहिंजी वफ़ादारी साबित कर। गोराम वॾो गंद करे आ गंद ऐं तूं घोटिजी वञी आ पर अदा तोखे बचाए वतो। ऐं हा इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में विहारे छॾ त जंहिं ॾींहुं बि असांजे साम्हूं तुंहिंजा थोरा बि पर निकिता त न बाबा न, ही पुनल तव्हांजो गुलाम आहे ऐं सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदो। चाचा तोरे परेशान न थी। राणा वारा हेॾा ठाहूका न आहिनि। तूं छा थो सम्झ मां हुनखे छॾे ॾींदुसि? जे छोरे में उन्हनि बि हथ न आहिनि विधा त पोइ वियो काॾे? ऐं जेके न मौत पर मोकिलिया ॻोल्हण लाइ उहे निभागा बि कीअं होटल ते वेठा फिल्म ॾिसंदा हूंदई। मां त चवां थो पुनल खां पहिरियां उन्हनि जी पुठी साई कर। भर भर चाचा साईं अदा जा कन भर। असांखे ते साह जी लॻी पई आहे। तव्हां वतो था ॿाहिरि घुमंदा। बाज़ारू घुमण लाइ कोन विया हुयासीं, अदा खे ॻोल्हण वियासीं पर किथे बि हथ कोन आयो। आलम वरी तूं कारे थो वञी? वञा थो राणा जा कन छिकण। आख़िर ख़बर त पए सोट जे मथां हथियार छो सदा कया अथसि। पी पी मां बि हलां थो। चाचा तूं हिते वेह, मां पाण वञा थो। तूं हलंदे न त वॾी गेल थींदी। मां गेल कंदुमि भई तूं राणा जे झोलीअ में नी भलो सही रखंदे। चाचा आलम खान दरिया आहे दरिया, जिथां वहे उतां वाटू ठाहे। मां राणा खे भलो सही विझंदुसि। बंदूक ते नोक ते रखंदो आहियां राणा खे।
सुट अल्लाह खैर करे। अलाए छा थियो का ख़बर ई नथी पए। मूमल पुनल जो नंबर मिलाए उनखां पुछे छो नथी? कल खां वठी मूमल त पंहिंजे पाण खे कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं पुनल जो नंबर ई बंदि पियो वञे। पुछजे त कंहिंखां। मिठल अचे पियो। अल्लाह खैर करे को मसलो न हुजे। अल्लाह कंदो मसलो न हूंदो। सम्झां थी त मूंसां मिलण लाइ अचे थो। सुणा साईं, ॾाढा पका थी विया आहियो। हाणे त असुल असांजे घर जो रुख ई नथा कयो। का नाराज़गी आहे छा? नाराज़ न आहियां, ईअं ई थोरी परेशान आहियां। परेशान? छा ॻाल्हि आहे? परेशान कान्हे, हिन खे कहिड़ी परेशानी? मड़ई तोखे चिड़ाए पई। भली चिड़ाए, पर तव्हां असांजे घर छो नथियो अचो? हाणे ही उन घर में कोन ईंदियूं। छो पुफी, असां को धारिया आहियूं या गैर आहियूं जो ही असांजे घर नथियूं अची सघनि? या इन करे नथियूं अची सघनि त असां ग़रीब आहियूं ऐं तव्हां अमीर आहियो? मिठल, मां तोसां बहस नथी करण चाहियां। जे आयो आई त हली ड्राइंग रूम में वेह। अकबर वेठो आहे, मां तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। न पुफी न, मां चांहि पीअण कोन आयो आहियां। मां त बसि हिते घड़ी खन दुआ वारनि सां कचहरी। मिठल, ही हाण वॾियूं थी वयूं ऐं तुंहिंजी 12 वारी उमिरि वई जो हाण वेही तव्हां ईअं आज़ादी सां कचहरियूं कंदो। इहा इजाज़त मां न तोखे ॾींदसि न हिननि खे। ॿीहर तोखे हिन घर में अचणो आहे त कम सांगे भली अच, जॾहिं अकबर में कम हुजे या मूं में। पुफी, एॾो शक मूं मथां? मिठल, शक मां तो मथां कोन थी कयां, न ई पंहिंजे न्याणियुनि मथां। पर अॼुकल्ह जो माहौल एतिरो ख़राब थी चुको आहे ऐं मूं मथां इहो फर्ज़ आहे त मां हिननि जी तरबियत अहिड़ी कयां जो हिननि जे किरदार ते को बि आङुर न खणी सघे। ठीकु आहे पुफी, जेकॾहिं तव्हांखे बुरो लॻे थो त अॼु खां पोइ मां दुआ वारनि सां मिलण त छा, पर मां हिन घर में ई कोन। जेकॾहिं तोखे मुंहिंजो सच एतिरो बुरो लॻो आहे त तूं भले हिते न अच ऐं न ई वरी आउं तोखे पंहिंजे घर अचण लाइ चवंदसि। बाक़ी जे के कम सांगी अची त मुंहिंजे घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ हमेशा खुलियल आहिनि। तूं मुंहिंजो पंहिंजो आहीं, मुंहिंजे भाउ जो पुटु आहीं। पर कोंज मूमल ऐं दुआ सां मिलण में ज़ाहिरा शक थींदो, सो इहो लिकी लिकी मिलण वारो सिलसिलो इते ई ख़तम कयो। मिठल 2 मिंट त बि। जी हुकुम कयो, छा चवणो आहे? अञा का कसर रहियल आहे छा जेका तूं पूरी कंदीअ? मिठल, अम्मा दिल जी बुरी ना आहे, हुन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई अहिड़ो आहे। सभु अम्मा खे रुखो रुखो करे छॾींदा आहिनि। मूं पुफीअ जी दिलि में नाहे कई दुआ। बाक़ी हाणे तोखे मूंखे फोन ते ई कचहरी करणी पवंदी। जेकॾहिं ॿीहर हिन घर में आयसि न त पुफी बंदूक खणी भॼाए कढंदी। न न, सफ़ा अम्मा अहिड़ी बि न आहे जो बंदूक खणी अचे। इहो मां तोखे ॾेखारींदुसि त कहिड़ी आहे। बंदूक खणे थी या बाठो? अदा मानी खाओ ना। संभालियो पाण खे। तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो।
जीअं रात खां वठी आयो आहीं त तुंहिंजी इहा ई हालत आहे। कहिड़ो तुंहिंजी दिलि जे मथां बार आहे? आखिर ॻाल्हि छा आहे? अदा अदा तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो ऐं मां इन हालत में तव्हांखे ॿाहिरि वञणु कोन ईंदुसि। तूं आलम खान खे रोकींदे, तूं आलम खान खे रोकींदे। आलम खान वो चराव आहे, जिथां वहे उतां वक़्तु ठाहे। अदा अदा ॾिसी छा थो वञेसि? अॼु आलम खान होश में न आहे। किथे किथे नुक़सान न करे वे। मुंहिंजा भाउ वञ, बीठो छो आहे? वञ। या अल्लाह तू खैर खजे। खैर किथे आ राणी खैर? हल मुझे के ॿुधाए थी त को वॾो नुक़सान कंदो। जो दरिया इहो पाण खे वॾो ठाहु थो समझे। उस्ताद ठाहु को त आहे न में कहिड़ी शक जी ॻाल्हि आहे। अच्छा अॼु मां हिनखे ॿुधायां थो त ठाहु को केरु आहे। पर उस्ताद अच्छा अच्छा हरिया अरे रे अंधो आई जा। अरे हल्ला नहीं हल तू वॾो ठाहु को थी वियो? असां वॾा मोतबर माण्हू। मां चवां थो त डर था डर कया न पूरो। तूं डर डर त मिठल मां कुथल कुथल न थी वई। तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारेसि। तूं मुंहिंजो रत चूसींदे? हाँ मुंहिंजो? तूं चाहीं मां वॾनि वॾनि उठनि गॾनि घोड़नि जो रत चूसे चूसे हिननि खे मारे छॾियो? अरे मां तोखे गॾियो घोड़ो थो नज़र अचां? मूं तो मिसाल ॾिनो जेको पाण ॾे सम्झे। अरे रे तूं ईअं न सुधरंदे। हा ग़रीबा कहर खुदाई छॾियांसि पियो त बाबा न कर भली कुट को खाए ॿियनि जा बच्चा कुटाइण सवला आहिनि। मूंखे लॻे थो ॿ टे ॾींहं उस्ताद जी मां माट सट कंदुसि त हलण जहिड़ो थींदो। भली खाए ख़बर हुजेसि। हाणे तूं कुठल कुठल हूंदे तोखे ख़बर न आहे त ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जेके चक पाइनि त तूं चूसे मारेसि। यानी सणी अटला जी जी बिच खां चढ़ाईंदासीं त तव्हां वटि पहुची वेंदा। एड़ो बस फजील तो थींदे मानी भी तोखे मिली आ। अबा कोड़ो त आहे बेर कानो। तू घर हल ताके छाव मिली वेंदा। जानिया ने था फन कजे मुंजी मानी हराम न कजे। अरे आस्ते मुआ गिरा हण आस्ते इते निड़िए में न को गिरो फांसी पवई। पानी भाजी मानी हराम करे छे सफा का चरी या छाए बेड़िए तरया पीर जे नहीं है बेफालन वांगुर मानी खादी थई त पो मां कोन छडी दम तोखे। मां भा सियाणी विझंदी न धर पके में पानी। कमी विने छे बानू बेगम हाणे त मूंखे वेहण जी इजाज़त ॾियो।
डॉक्टर चयो आहे त रोज सुबुह सुबुह जो उथी तव्हांखे अधु कलाक पूरो वॉक करणो आहे ऐं तव्हांखे त अञा 10 मिंट थिया आहिनि। हाणे त मूंखे हिन डॉक्टर जो बंदोबस्त करणो पवंदो। बाबा जानी अम्मा पुनल के डॉक्टर वठण लाइ मोकिलियो आहे। अचण ॾियो उनखे, अॼु उनजी ठाहे टुके ख़बर थो वठां। पुट इहो तूं हीअं कर, वञ अंदरां बंदूक खणी के ॿाहिरि रख। फैमिली डॉक्टर आहे या भानु बेगम फैमिली दुश्मन? हाँ? बाबा जानी अम्मा बंदूक खणी अचण जी इजाज़त ॾींदी? सुभाणे खां रोज़ अधु कलाक तव्हांखे वॉक करणी आहे। हाणे त बंदूक ॿाहिरि आणी पवंदी। हाणे पुछ आलम खान खां त मुंहिंजे पुट जो किथे गुंड कढियो अथई। चाची सोट पुनल पाणी लिकी केॾे मोह कयो आहे, उनखे अदा वरी नाहे गुम करायो। मोह कयो अथई? मोह कयो अथई हिन जे मोचड़नि जे खौफ़ खां। हिन जेको बगल में मुंहुं आया न, इन में मूंखे शक थो पए त हिन मुंहिंजो पुट मारे किथे पूरे छॾियो अथसि। आलम खान जवाब ॾे, छा चयो तुंहिंजी चाची? आहे तो वटि उन सवाल जो जवाब? चाचा मूंखे सिर्फ़ तूं एतिरो ॿुधाए त छा मां पंहिंजे सोट खे मारींदुसि? कहिड़ी ख़बर आलम खान, माण्हू पंहिंजे मक़सद लाइ कुझु बि करे सघे थो। बस चाचा बस, घणो थियो। चाचा साईं तूं मतलबी खोरण माण्हुनि सां आलम खान जी भेट पियो करी। खुदा न करे जे ज़िंदगी में अहिड़ो वक़्तु अची वञे ऐं मुंहिंजी जान ऐं मुंहिंजे सोट जी ज़िंदगी जे ॿिन्हिनि जो फ़ैसिलो मुंहिंजे हथ में त इन ॿिन्हिनि मां ज़िंदगी कंहिंजी बचाइणी आहे त मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो त सोट खे मां ज़िंदगी लाइ धिके छॾियां ऐं पंहिंजो पाण खे मौत में मोकिलियां। तव्हां छा सम्झो आहे आलम खान खे? त आलम खान ख़ुदगर्ज़, मुफ़ादपरस्त ऐं मतलबी माण्हू आहे? जे मां ज़िंदा आहियां न त सिर्फ़ हिन रिश्तनि जे करे। मां हमेशह इहा दुआ घुरी आहे त मुंहिंजा रब मुंहिंजे खानदान जे मथां का बि मुसीबत न अचे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे आलम खान त पोइ हिन महिल ताईं तूं पुनल खे छो न आहे ॻोल्हियो? वॾा वॾा डिंग खान, चोर खान ॻोठ मां चोरी करे विधा त 2 ॾींहं बि तोखां चोरी न लिकाए सघंदा, पर मुंहिंजे पुट खे टियों ॾींहुं आलम खान। चाचा साईं तूं जंहिं कूदर पुट जे लाइ तड़पी थो न, वो राणा खान जी औताक में वेठो अथई। हुन कुते वारो बचो विधो आहे हुनजी ॻीचीअ में ऐं हुनजे पेरनि में पियो थो पुछलो ॾे। मूंखे कसम आहे पंहिंजे ख़ुदा जो, जिन जाइ ते मुंहिंजो भाउ इहो कमु करे हा न त मां हुनखे दर ते क़तल कयां हा ऐं ॻोठ वारनि खे जनाज़ो पाइण में न ॾियां। तुंहिंजे पुट खे सिर्फ़ मां इन जे करे छॾियो आहे त सॼी ज़िंदगी हिन चाची मां हटिजी वेंदुसि। अचो बचोल आलम। मूंखे सम्झ नथी अचे त गुराम अञा ताईं पंहिंजो वात कीअं बंदि रखियो आहे। छो वात बंदि रखियो अथसि? छाजे लाइ वात बंदि रखियो अथसि? हिन में गोराम जो कहिड़ो मक़सदु आहे? हिननि ॻाल्हियुनि खे न सोच, बसि इहा दुआ घुर जीअं मुसीबत टरियल आहे न ईअं टरियल ई रहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि बाबा जे कननि ताईं पहुती, छा बाबा ज़िंदा रही सघंदो? सच अदी कुंज, बाबा असां सां बेइंतहा मोहब्बत कंदो आहे ऐं कॾहिं बि असां बाबा जे इतमाद खे ठेस पहुचाई त बाबा साईं जिंदा रही कोन सघंदो। ये भी मालिक जा एहसान जो अञा ताईं इहो राज
ॿियो ख़बर तव्हांजे चेहरे तां मलाइक छो उॾरी विया आहिनि त तव्हां मूंखे नफ़रत सां ॾिसी मूंखे चवंदी हुई त तुंहिंजे लाइ हिन घर में का बि जॻह कोन्हे। अॼु ख़ामोश छो बीठियूं आहियो, ॻाल्हायो छो न थियूं? हाँ? दुआ तू अंदर हल, मूंखे हिन सां अकेले में कुछ ॻाल्हाइणो आहे। अकेलाइप में छो अकेलाइप में ॻाल्हाईंदासीं? ख़बर खान खे घुरा, मोमल खे घुरा ऐं पंहिंजी माउ खे घुराए उन्हनि जे साम्हूं वेही था ॻाल्हायूं न, अकेलाइप में छो? छा घोरा मोमल खे हिन ग़लती जी सज़ा ॾियारींदे माफ़ी कोन मिलंदी हुनखे? कुंज जेकॾहिं मां इहो राज़ पंहिंजी दिलि में दफ़न करे छॾियां त पोइ मूंखे कहिड़ो फ़ाइदो? केतिरा पैसा? मुंहिंजे पैसनि जी ॻाल्हि न कर, न त किथे कमु न ख़राब थी वञे। बाक़ी छा तू मोमल खे हासिल करणु चाहींदो? न, गौरम खान जी ओभर न आहे खाईंदा। गौरम ज़बान संभाले ॻाल्हाए। हाणे तमाशो तूं पई करी, मां न। ऐं मां इहो ई थो चाहियां त तूं तमाशो कर। तूं तमाशो कर त जीअं मां मोमल जो राज़ फाश कयां। इहा ॻाल्हि ॿुधी तव्हांखे कुझु थिए या न, पर रईस अकबर खान खे दिल जो दौरो अलाही न कंदो। तू ॿुधाए छा थो चाहीं गोराम? कुंज मुंहिंजो हिकु शर्त आहे जेको तोखे पूरो करणो पवंदो। असांखे तुंहिंजा सभु शर्त मंज़ूर आहिनि। त पोइ ॿुध, त पोइ छा थी चवें? हिकु हफ़्ते जी मोहलत घुर्जे। सिर्फ़ ॿ ॾींहं रहंदी मां ईंदुसि। मूंखे हा या न जी वरंती खपे बस। हाणे मां हलां थो। कमीनो के जाए जो। प्यार करे तो